अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां पंहिंजी किचन में ठाहे रहिया आहियूं पटाटनि जो भुर्तो। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। या आलू का भरता। पटाटनि जो भुर्तो हिन लाइ मुंहिंजा तक़रीबन 3 पाव पटाटा आहिनि, किलो न आहिनि, बिल्कुलु बि न आहिनि, 3 पाव आहिनि। तव्हां हिन खां घटि बि करे सघो था, पाव बि अधु किलो बि जेतिरो बि चाहियो। मां पंहिंजे हिसाब सां ठाहिया आहिनि। हीअ सिर्फ़ु मूं हिननि जा उॿारे ऐं हीअ छिलका लाहे रखिया आहिनि। हुन लाइ मूंखे हिकिड़ो नॉर्मल ही बसर आहे, तक़रीबन अधु पाव जेतिरो आहे। थूम अदरक आहे हिकिड़ो वॾो चमिचो, सावा धाणा, सावा मिर्च आहिनि, अछो जीरो, ऐं हिन में थोरी मूं अजवाइन विधी आहे, ऐं 2 टमाटा आहिनि नॉर्मल। ऐं बाक़ी अचो त तयारी कयूं, सॼी तव्हांजे साम्हूं हूंदी आहे। त नाज़रीन, मुंहिंजी हीअ कढ़ाई बि गरम थी चुकी आहे। हिन में विझंदसि मां तेल मुंहिंजा पटाटा बि ज़्यादा आहिनि, ऐं आलू पटाटनि जो जेको भुर्तो हूंदो उन में थोरो तेल बि ज़्यादा ई पवंदो आहे। सफ़ा सुको ख़ुश्क जेको आहे न हूंदो आहे। ऐं मुंहिंजो हीउ तेल बि गरम थी वियो आहे। हिन में हीअ थी विझां मां पहिरियां ई अछो जीरो ऐं अजवाइन मूं हिनखे विधी आहे, थोरो हिनखे मूंखे टिचकाइणो आहे। त नाज़रीन, मुंहिंजो तेल बि गरम थी वियो, ऐं मुंहिंजो हीउ जेको मूं विधो हिन में आहे अजवाइन ऐं अछो जीरो, उहो बि ॾिसो बिल्कुलु रझे थो। हिनखे साइणो न आहे। हीअ बसर मूं सन्हा कटिया आहिनि, इहे मां हिन में विझां थी। इहे बि सफ़ा फ्राई न आहिनि करणा, पर एतिरो ज़रूरी हिननि खे पचाइणो आहे त हिननि जो कचोपन जेको आहे उहो ख़तमु थी वञे। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजा बसर पचण वारा आहिनि, पर पका न आहिनि, ॻाढ़ा न आहिनि थिया, सिर्फ़ु हिननि जो कचोपन मूं ख़तमु कयो आहे। हीअ ॾिसो, हाणे हिन में मां विझंदसि थूम ऐं अदरक जेको मूं कुटे ऐं रखियो हो गॾु करे। त हीअ ॾिसो नाज़रीन, हाणे मुंहिंजी थूम बि इहा बची वई आहे। हिनखे बि ॻाढ़ो त न आहे करिणो, पर हिन जो ॾिसो पाणी ख़तमु थी वियो आहे। ऐं हाणे हिन में विझंदसि मां टमाटा, ऐं टमाटनि सां गॾु ई विझंदसि मां हिकिड़ो चमिचो लूणु, त जीअं टमाटा पंहिंजो सही तरीक़े सां पाणी जेको आहे सो छॾनि। ऐं थोरो हिन में पाणी विझंदसि जीअं मुंहिंजा टमाटा सही ॻरनि। हीअ ॾिसो बिल्कुलु हेतिरो थोरो 2 चमिचा पाणीअ जा आहिनि जीअं। हाणे हिनखे लॻाईंदसि मां ढके एसी ताईं, जेसि ताईं मुंहिंजो हीउ टमाटा वग़ैरह ॻरी सफ़ा पेस्ट थी वञनि ऐं तेल छॾे। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजा बसर ऐं टमाटा तक़रीबन ॻरण जे हद ते। लूणु मां हिन में तव्हांजे साम्हूं विझी आई आहियां। ऐं हाणे हिन में मां विझंदसि हल्दी, भरियल चमिचो न आहे, नॉर्मल आहे, यानी घटि आहे भरियल खां। अधु चमिचो गरम मसालो आहे, 1.5 चमिचो सुका धाणा आहिनि, 2 चमिचा फुल भरे मूं जेको आहे सो विधा आहिनि मिर्चनि जा। तव्हां घटि चाहियो त पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ इस्तेमालु कयो। मुंहिंजे घर में थोरा ज़्यादा खाधा था वञनि। अञा मां हिनखे हाणे 2 खां 3 मिनट मां जेको मसालो विधो आहे इनखे बि भुञंदसि ऐं तव्हांखे ॾसी ॾियला। हीअ ॾिसो पटाटा जेको मूं उॿारे रखिया, हीअ कुटिया कया न आहिनि, बिल्कुलु हीअं हथ सां थधा करे छिले ऐं हीअं बसि कया आहिनि। इहे ॾिसो बिल्कुलु ॻरियल आहिनि, नरम। ऐं हिन में जेकॾहिं थोरियूं ॻोढ़ियूं हुजनि त उहे बहितरु आहिनि, बाक़ी त हिन में सॼो मिक्स थी वेंदो। जेकॾहिं थोरी का ज़री रहिजे थी त उहा अञा भली आहे, भरतेल आहे, सफ़ा अटो बि न हुजणु खपे। ऐं हीअ ॾिसो मुंहिंजो हाणे मसालो बिल्कुलु तयारु आहे। तव्हांखे महसूसु थींदो हूंदो मुंहिंजा जेके मूं हिन में लूणु मिर्च विधा आहिनि उहे बि जेको आहे पची विया आहिनि। हाणे हिन में असां विझंदासीं घी। तव्हां ज़रूरु ट्राए कजो। पटाटा ई खाइणा आहिनि त पोइ कॾहिं माण्हू पटाटा तरे थो, कॾहिं भाॼी थो चाढ़े, कॾहिं भरतो ठाहे, कॾहिं इलाही समय चीज़ूं जेके हिन पटाटनि मां तयारु थियनि थियूं। माण्हू रोज़ु हिकिड़ी नई टेस्ट तयारु करे, थोरी महिनत ज़रूरु लॻे थी। महिनत में ई अज़मत आहे, महिनत कबी त सुठी शइ पाण खाईंदासीं। हाणे हिनखे मां 2 मिंट वरी ढक लॻाईंदसि त जीअं जेको मसालो वग़ैरह मूं हिन में विधो आहे उहो चङी तरह ई पाण में जेको आहे सो करे वठे, मिक्स थी वञे सुठे तरीक़े सां। हल्की बाहि ते, पर हाणे तेज़ बाहि जी हिनखे ज़रूरत कोन्हे का। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजा पटाटा हींअर बिल्कुलु मुंहिंजो भुर्तो जेको आहे तयारु आहे। हीअ ॾिसो पासनि खां हिन घी छॾे ॾिनो आहे। हीअ अञा मां चुल्हो जंहिं महिल हिन जो बंदि कंदसि त अञा हिन मां निकिरी ईंदो। ऐं ॾिसो बिल्कुलु इहो ख़ुश्क बि न आहे, नरम नरम आहे,
ईअं न आहे त को सुको सफ़ा ईअं लॻो पियो आहे, उहो मज़ो निकिरंदो। ऐं नई वरी ईअं पचाए जो तव्हां मसालो ठाहे आलू पटाटा विधा हुन में ऐं फ़ौरन जेको आहे सो गॾाए करे लाहे छॾियो त ईअं नई सावा मिर्च आहिनि कटियल ऐं सावा धाणा जेके मां विझंदसि हिन ते, सावा धाणा ई सावा मिर्चनि खां त हीउ जेको आहे सो ईअं ठहंदो ई न, मज़ो ई निकिरंदो। ऐं ईअं आहे लीमो लीमा अॼु सफ़ा नंढा नंढा मार्केट मां मिलिया आहिनि, भाॼियूं सुठियूं नथियूं पयूं अचनि हिन वक़्त में, जेको मिले थो शुक्र आहे। हिननि खे गॾे मिक्स करे वरी मां हिन ते सिर्फ़ु 2 सेकंडनि जे लाइ ढक ॾींदसि त जीअं ई जेके धाणा मिर्च मूं विधा आहिनि त इन्हनि जी बि ख़ुशबू सुठे तरीक़े सां हिन में मिक्स थी वञे, त पोइ मां तव्हांखे वरी ॾसियां थी। वरी बि हिनखे 2 सेकंडनि लाइ मां ढक लॻाईंदसि। त नाज़रीन हीउ ॾिसो मुंहिंजो आलू जो भरतो बिल्कुलु तयारु, तेल बि मथे छॾे ॾिनो आहे, जेका सावनि धाणनि ऐं हिननि जी जेका ख़ुशबू हिन मां हींअर अचे थी ऐं लीमे जे रस जी, उहा त मां ई महसूसु करे सघां थी। तव्हां जॾहिं पाण ठाहींदो तॾहिं महसूसु कंदो। फ़िलहालु तव्हां हिन जो कलर ॾिसो, उमेद तव्हांखे पसंदि ईंदो, ज़रूरु ट्राए कजो। ख़ुशि हूंदा, दुआउनि में यादि कंदा। अल्लाह हाफ़िज़।